असांजी यारी दोस्तन सां मोते दोस्तन जातान कॾहिं दुनिया आहे सड़ंदी घणो ताहू मूंखे बाल मोते दोस्तन जातान। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाल हालत में सभी का मां तव्हांजो एम सलीम है। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल MS काचवाला। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे असांजा मिट माइट असांजा ॻोठाणा असांजा पाड़े वारा सभु लॾे विया आहिनि काछे। सो असांखे मज़ो ई नथो अचे असांखे पंहिंजे ॻोठ में, छो जो सभु ॻोठाणा लॾे विया आहिनि मथे काछे। असांजो काछो जेॾीमहिल थींदो आहे वसंदो आहे बरसाति वसंदा आहिनि पोइ काछो आबाद थींदो आहे, पोइ ओॾे कणिक जोर वग़ैरह थींदा आहिनि फसल थींदा आहिनि, सभु ॻोठाणा ओॾे लॾे वेंदा आहिनि काछे बर बैगान में। बहरहाल असां जेकी ॻाल्हि था कयूं असांखे हिते हाणे ॻोठ में मज़ो नथो अचे। सो इन जे करे असां शाम जे टाइम ते ॻोठ मां निकिरी टाइम पास काथे कंदा आहियूं तव्हां ख़बर आहे? असां टाइम पास कंदा आहियूं हिन ॿारनि सां नंढड़नि सां। इहे रांदि खेॾी रहिया आहिनि असांजे ॻोठ जे पासे में। रांदि जो नालो आहे वंज वटी। सो वंज वटी खेॾी रहिया आहिनि। असां बि हलंदासीं ओॾे ॾिसंदासीं त वंज वटी कीअं खेॾनि था। सभु खां पहिरीं असां आया आहियूं अमजद अली। अमजद अली छे हाले खुशा छे वरगा छितर छे वरगा तकड़े ॿुधाए कर मन सलाह न खा भला हिनिया है कंजूस न करेगा वंज वटी छेका या न खेॾ न हंगो छतर रांद करेगे आस्ते 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 हाँ खेडे नहीं छका मिना के खेडे तो मां दिखना छिचो वंज वटी करेगे। हाँ छिचो वंज वटी करेगे खेडे मां गिंदा खेडे छतर रांद सदब छतर रांद करेगे वंज वटी खेडे मां गिंदा ओस्ते खेडे आली छतर रांद करेगे खेडे तो गिंदा छिचो खेडेगे गिंदू खेडे हल दोस्तों ॿारड़ा खिलन था खुश था थियनि रांदि खेॾनि था वंज वटी। सो हिननि में मज़ो आहे असां ॾिसूं था। हाँ ये पंहिंजे ख़ुशीअ सां खेॾनि था रांदि। हाँ खटो हाँ खेॾे असांजो प्यारो ऐं सादो दोस्त आयो आहे असांजे वकारली तमामु हिन जो ॻोठ आहे परे रहंदो आहे। सो असां ॾे आयो आहे चए मुंहिंजो अॼु व्लॉग ठाह मां तोखे सुठा कलाम ॿुधाईंदुमि। सो हे पंधु करे मूं ॾे आयो आहे हे अॼु तव्हांखे सुठा कलाम ॿुधाईंदो। वकार मूंखे छा ॿुधाईंदे कलाम ॿुधाईंदे न? हाँ कहिड़ो कलाम ॿुधाईंदे कंहिंजो कलाम ॿुधाईंदे पहिरियां? मोलाई जो। ठीकु आहे स्टार्ट कर ॿुधा शुरू कर। अड़े मुड़ो वो जानी मुड़ो बिठो आ जुड़ तो ते मुझो कसमवा खराब हुई मौसमवा रही पो तू रात वसे पई बरसात रही पो तू रात वसे पई बरसात। अड़े मुड़ो जानी मुड़ो मथा बिठो आ जुड़ तो के मुझो कसमवा खराब हुई मौसमवा रही पो तू रात वसे पई बरसात। खुदा से वाह ब्यूटीफुल वकार तो कही हुनर ऐं इहो गानो तव्हांखे कंहिं सेखारिया आहिनि? हाँ पाण साईं सिखी वियो आहे महिनत करे सिखियो ई पाण। हाँ वाह वाह छोकरा कमाल करे छॾी ज़बरदस्त तुंहिंजो आवाज़ आहे। छा तूं तुंहिंजी आवाज़ में टैलेंट आहे, तो में टैलेंट आहे ज़बरदस्त। ॿियो को गानो यादि अथई या बसि इहो ई? बस इहो ई ॿियो हिकिड़ो कोशिश कर हिकिड़ो असांखे ॿुधा पोइ बसि। वकार यादि कई गानो न? हाँ उहो कंहिंजो गानो आहे? उहो मिठड़ो मलाई। अच्छा शुरू कर ॿुधा। यारी रखियम तो सां रखियम माण्हुनि खे चो साड़ाए माण्हुनि खे चो साड़ाए माण्हू असांखे मिला माण्हुनि खे चो साड़ाए। वकार खां विसरी कलाम वियो आहे। वकार तो ते न कोई मयार आहे। यादि कर तो ते मयार कोन्हे यादि कर। वकार खां इहो गानो वियो आहे अध में विसरी। वरी ॿियो असांखे ॿुधाईंदो वकार ॿियो ॿुधाईंदे न?
वो कंहिंजो ॿुधाईंदे कलाम स्टार्ट कर ॿुधा असांजी यारी दोस्तन सां मोते दोस्तन जातान जॾहिं दुनिया आहे सणंदी जॾहिं दुनिया आहे सणंदी घणो ताऊ मूंखे भान मूंखे दोस्तन जात आहिनि रही आ यारी जवाननि सां मूंखे दोस्तन जातान वाह वाह दुनिया आहे सणंदी तॾहिं दुनिया आहे सणंदी घणो ताऊ मूंखे भान मूंखे दोस्तन जातान मूंखे दोस्तन जातान वाह 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 ब्यूटीफुल वकार तो असांजो अॼु दिलि ख़ुशि करे छॾी आहे ॾाढी असांजी दिलि ख़ुशि आहे अॼु ऐं तो असांखे बहितरीनु कलाम ॿुधाया आहिनि ऐं माशाल्लाह तुंहिंजो आवाज़ बि तमामु बहितरीनु आहे छा तारीफ़ कयां तुंहिंजे नेणनि जी सो वकार आईंदा अञा महिनत कर अञा पंहिंजे आवाज़ खे सही नमूने सां ठाह अञा कलाम सिख ॿ टे तुंहिंजो आवाज़ सुठो आहे ऐं तोखे गाना अचनि था बाक़ाइदी सां हा ख़ैर आहे काॾे वियो आहीं काॾे काछे वियो आहीं छा काछे काछे अरे भणा मज़ो आहे न मज़ो आहे हा सही आहे छा ते सफ़र करे आयो ॿेड़ी ते हा ॿेड़ी जे सफ़र में मज़ो आहे ठीकु थियो मोटर लगल अथसि अच्छा जल्दी वञे थी ॿेड़ी जल्दी अचे थी जल्दी सफ़र माना करे थी पहुचाए थी जल्दी सो दोस्तों असांजो अॼु जो व्लॉग तव्हांखे कीअं लॻो अगरि तव्हांखे पसंदि आयो त पोइ मुंहिंजे वीडियो खे लाइक ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो वरी पोइ नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।